करमपुर खां कच्चे विंदड़ सिकंदर लाशारी पंहिंजी घरवारी मुस्मात ज़ाहिदा मीराणी ऐं चइनि विरनि जी नियाणी सां गॾु माइटनि जे दावत ते वेंदे रस्ते में मुबैना तौरु नापरकोट थाणे जी हद मां पुरस्कार नमूने गुम थी विया आहिनि। मुगविन जे वारसनि करमपुर वासी मंजूर अहमद मीराणी औरतुनि ऐं मासूम ॿारनि समेत क़ुरान पाक हथनि में खणी एतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन दाईंदे चयो त असां ग़रीब मिसकिन आहियूं, असांजी कंहिंसां बि दुश्मनी न आहे। उन्हनि वधीक चयो त दाड़ियल मोबाइल फ़ोन ज़रिए राब्तो कयो त मुगविन जी बाज़ियाबी लाइ 30 लख ॾियो, वरना अव्हांखे मुगविन जा लाश मिलंदा। वारसनि पारां क़ुरान पाक हथनि में खणी आजी सिंध DIG लाड़काणो SSP शिकारपुर ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कंदे चयो त असीं मज़दूर माण्हू आहियूं, इंतिहाई ग़रीब आहियूं, ख़ुदा वास्ते असांजी मदद करे मुगवी बाज़ियाब कराए असां मां बेचैनी ख़तमु कई वञे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।